अनंत अनंत तुझे मुंह मोड़ जो मुखे बेहद गम थियो। मूं ये को न सोचो तो आखिर में तू मुखे सफा छड़े भी दी। लगे तो नौकरी न मिली था। नौकरी या कसियो परियो तो या थी सके तो प्लाट ते विड़या अंदर प्लाट ते न विड़या मासे हिन बोडो हादसो थियो बोडो तमाम बोडो हादसो थियो बुध पर हे पन्नो हुते में शो थियो ताई पर हाणे वारन ॻाल्हियुनि मां इहो पियो लॻे त औरत जो प्यार बि चमन जे बहारी मिसल 4 ॾींहं आहे। औरत बिल्कुल बेवफा है। हे बेदर्द हसीना तोखे मुंहिंजी ज़िंदगीअ ते बि रहम न आयो। मूंखे हिन हाल में छॾे ॾिनई। अरे वो तो पने घेर खोले के दो चक्कर छाए रखे फिर राम हड़ो करे फिर रणी दो करे चल हां का सही आ तुझे यार। हां हेलो दिसो दिसो अरे मूसा बेड़ियूं शिकायतूं मूसा बेड़ियूं शिकायतूं। अरे खैर भाई कजो थियो या को हादसो थियो तो सामने अब छा थियो आ कोई थियो को लो थियो गुनाह छा थियो खैर भाई अरे कुछ भी कोन थियो है और तां इंसाफ असां कंदासीं। छा जो इंसाफ कंदो असां सां बदले तुझे दुख में शरीक आहीं बाबा ए रोई तो पियो रामाड़ा तो करे की। अरे बाबा के कब्जो के तुझे इन ते प्लाट ते अरे बाबा एड़ी गाल ना है वो ता हेलो रो पे रामाड़ा पे मां ही समझो ता को विछड़ी वाला है यार मुझो सजो सीन खराब करे छे। ता असां इंसाफ करेगा। अरे बाबा इंसाफ जी गाल ना है हीर मुझो ड्रामा मां रिहर्सल तो के स्क्रिप्ट याद तो कया। हां सजे सीन जो मोकारो करे छो मसन जज्बात में आयो मुझो इमोशनल सीन हिनन बया छा कया हाणे पाड़े वारन के जल्दी में हमदर्द थी भगाया।